दोस्तों जेकॾहिं तव्हां बि पंहिंजे फ़ोटू खे एडिट करे उन जा जेके हेयर्स आहिनि, जेके उन जा वार आहिनि, उनखे वॾो करे तव्हां ॾेखारणु चाहियो था त हिन ट्यूटोरियल खे फॉलो कयो ऐं हिनखे सुठे नमूने सां ॾिसजो ऐं हुनखे सम्झण जी कोशिशि कजो। त अॼु असां हिन में सम्झाईंदासीं त कीअं तव्हां पंहिंजो फ़ोटू एडिट करे उन ते पंहिंजा जेके वार आहिनि उनखे वॾो करे था सघो। त हिते असीं प्ले स्टोर खे ओपन कंदासीं, हिन में एप्लीकेशन पंहिंजी हिकु ओपन कंदासीं जंहिंजो नालो आहे फेस ऐप। ठीकु आहे, त हिते सर्च कंदासीं फेस ऐप। मां हिन में लिखां थो, उन खां बाद में हिनखे सर्च था करियूं, जेका मूं वटि एप्लीकेशन ऑलरेडी इंस्टॉल बि थियल आहे। ऐं हिते मां हिनखे बैक करे, हिन जो इंटरफेस अहिड़ो ई ईंदो ऐं उन खां पोइ तव्हां हिनखे बैक करे हिते अचो, पंहिंजे एप्लीकेशन खे कयूं था ओपन। ठीकु आहे, त हिते मां हिनखे ओपन करियां थो। ओपन करण खां बाद में असां वटि जेको इंटरफेस हिन जो ईंदो, जेको हिन जो लोगो ईंदो, उहो ही जेको आहे सो ॿिनि कलरनि जी कॉम्बिनेशन हूंदी, हेठां फेस ऐप लिखियलु हूंदो। ठीकु आहे दोस्तों, त हिनखे असीं खोलींदासीं, पंहिंजो प्रोसेस चंद सेकंड हलाईंदो, उनखां बाद में पंहिंजो प्रोसेस पूरो करे ऐं हीअ एप्लीकेशन ओपन थी ईंदी। त हिते असीं गैलरी में वेंदासीं, असांजो जेको फ़ोटू हिन में रखियलु आहे, जेको एडिट करणु चाहियूं था, उहो पंहिंजो फ़ोटू हिन में सिलेक्ट कंदासीं। ठीकु आहे, त मां हिन में पंहिंजो फ़ोटू जेको आहे सिलेक्ट करियां थो, जंहिंखे असांखे एडिट करिणो आहे। ठीकु आहे, त हीअ फ़ोटू असीं हितां खणूं था, हिनखे टिक कंदासीं त हीअ असांजो फ़ोटू हिन में अची वेंदो ऐं माना कुझु सेकंडनि जे लाइ हिन जो प्रोसेस हलंदो। उनखां बाद में ई असांजो फ़ोटू जेको आहे सो हिते तयारु थी वेंदो ऐं हिन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि स्टाइल्स आहिनि, जिन में जेको आहे सो तव्हांखे स्माइल वग़ैरह, ठीकु आहे, या तव्हां जेकॾहिं हुनखे बियर्ड लॻाइणु चाहियो था, जेके हुनखे ॾाढ़ी लॻाइणु चाहियो था, त उहा बि तव्हां हिनखे लॻाए था सघो। त हिन फुल बियर्ड ते असीं कयोसीं क्लिक, त हिते मुंहिंजे फ़ोटू ते हिते हिकु ॾाढ़ी अची वेंदी। ठीकु आहे, तव्हां हिते ॾिसी था सघो त हाणे हिकु घाटी ॾाढ़ी जेको आहे असां हिन में अची चुकी आहे। ठीकु आहे, त ईअं ई हिनखे असीं जेको आहे सो जेकॾहिं हिते अप्लाई करणु चाहियूं त हेठि अप्लाई कंदासीं, अप्लाई वारे बटन ते हिनखे कंदासीं राइट हैंड साइड, जेका हेठि अचे थो अप्लाई वारो बटन, हुन ते कंदासीं क्लिक। बाक़ी हिन में जेके फर्दर जेके अचनि था उहे असांजा प्रो ऐप में ईंदा, बाक़ी ईअं असांजो जेको आहे सो हिन में बक़ाया जेके आहिनि उहे न ईंदा। ठीकु आहे, हुनखां पोइ असीं ईंदासीं हिते स्माइल वारे बटन ते कयूं था ओपन, त हिते असांजो फ़ोटू जेको आहे सुठी हिकु स्माइल थी ईंदी। त क्लासिक खे हिते कयूं था हिनखे क्लिक। ठीकु आहे, त हिते फ़ोटू ॾिसो तव्हां ते हिनखे काफ़ी सारो चेंज थी चुको आहे। ओके, त हिनखे असीं हिते कंदासीं कैंसिल करे ऐं हाणे ईंदासीं पंहिंजे हिन ते हेयर स्टाइल जेको आहे। ठीकु आहे, त हिन में तव्हां फस्ट में त मां तव्हांखे हिन में इहो ॾेखारियां त एज जेकॾहिं असां हिनजी चेंज करणु चाहियूं था त उहा बि हिन में अची वेंदी आहे। ठीकु आहे, त हिते मुख़्तलिफ़ हिन जूं एजूं आहिनि ऐं हिनखे पोइ हिते करे हिकु मज़ेदार जेका असांजी एज आहे, कूल ओल्ड जेका आहे, हिनखे कयूं था क्लिक। हिनखे क्लिक करण खां बाद में हिते असांजी जेको आहे एज चेंज थी वेंदी। ठीकु आहे, त हिकिड़ो फ़ोटू ॾिसण वटि आहे। ठीकु आहे दोस्तों, त हीअ असांजो इहो अची वियो ऐं हुनखां पोइ ओल्ड ते था लॻियो, त हिन ते ॾिसिजो त हीअ असांजो फ़ोटू अञा ई हिकु सफ़ा पोड़ो ठही वेंदो। ओके त हिनखे हिते जेकॾहिं अप्लाई कयूं था अप्लाई करे था सघूं, न त हिनखे असीं हिते कंदासीं कैंसिल। ठीकु आहे, हिन खां बाद में अचूं था पंहिंजे हेयर स्टाइल ते, हेयर स्टाइल्स ते कंदासीं क्लिक। त हिते जेका असांजा लॉन्ग टू जेको अचे थो, इहे असांजा जेके हेयर्स आहिनि इनखे कंदासीं क्लिक। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां बाद में हिते असांजा जेके हेयर्स आहिनि उहे असांजा थी वेंदा चेंज। हाणे हिते में तव्हां ॾिसी था सघो त असांजा जेके वार आहिनि उहे तमामु वॾा पिया लॻनि ऐं माना सुहिणो फ़ोटू ठही चुको आहे। हिनखे हिते अप्लाई ते क्लिक करे ऐं हिनखे जेको आहे सो हाणे कंदासीं अप्लाई। ओके, अप्लाई करे हुन खां बाद में हिनखे कंदासीं सेव। ठीकु आहे, त हिते अप्लाई ते कयूं था क्लिक, अप्लाई ते कयोसीं क्लिक। हुन खां पोइ हाणे मथे जेको अचे थो ऑप्शन सेव जो, हिन ते कंदासीं हाणे सेव ते। ओके, तीअं असांजो फ़ोटू जेको आहे सो गैलरी में असे जेको आहे सो आसानी सां सेव थी वेंदो। ओके दोस्तों, त इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु करियां थो तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो ऐं आईंदा जेकॾहिं अहिड़ा तव्हां इंफॉर्मेटिव वीडियोज़ जेकॾहिं ॾिसणु चाहियो था त हिन असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। ठीकु आहे दोस्तों, त मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।